वक्त असां मौजूद आहियूं RBUT सिविल अस्पताल शिकारपुर में MS RBUT सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके ही गुज़िरियल अॼु टियों ॾींहुं आहे जेके पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल जेके लाश आहिनि उन्हनि जो हिते तादादु केतिरो आहे ऐं हू लाश पियल आहिनि को आयो आहे या न आयो आहे ऐं लाश बदबूदार थी विया आहिनि या कहिड़ी हालत में आहिनि कंडीशन उन्हनि जे उहो डॉक्टर साहिब खां पुछंदासीं। डॉक्टर साहिब वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहिब ॿुधाइजो हीअ जेके लाश पिया आहिनि घणा ॾींहं थी विया आहिनि? ये तकरीबन 7 डेड बॉडियूं हुयूं पुलिस मुक़ाबले जूं, जंहिंमां हिकिड़ी डेड बॉडी कल्ह राति जो माना टियों ॾींहुं राति जो खणाए विया आहिनि मालिक, उहो नाज़र अली महर नाले सां हुई। बाक़ी 6 डेड बॉडियूं अञा ताईं पियूं आहिनि जिन खे अॼु तक़रीबन अची मां सम्झां टियों ॾींहुं शुरू थी वियो आहे। हाणे उनखे टाइम चङो थी वियो आहे, मां इहो पियो सम्झां त इहो मसइलो इंतिज़ामिया थ्रू हल थी वञे त सुठो आहे, छो त अॼु उनखे टियों ॾींहुं आहे ऐं हू बि हीअ नेचुरल डेथ न आहे, हीअ हिकिड़ो मुक़ाबिलो पुलिस मुक़ाबले मारिजी आया आहिनि इंजर्ड आहिनि, त बहितर आहे त हाणे इहे पंहिंजे इन जो मुकमिल तौर ते बंदोबस्तु करे माइटनि खे। बिल्कुलु इंतिज़ाम आहे सरखाने में, पर हाणे टियों ॾींहुं थो हले ॿियो हीअ नेचुरल डेथ जा न आहिनि, हीअ पुलिस मुक़ाबले जा आहिनि, त बहितर आहे त ॾिसो जॾहिं बि को हिते असांजे माचरी रूम में कॉल रूम में कोई बि डेड बॉडी ईंदी आहे पुलिस मुक़ाबले जी त उहे कस्टडी ऑफ पुलिस हूंदी आहे, थ्रू पुलिस जे ई वापसि ईंदा आहिनि। बाक़ी ईअं असां कंहिंखे वापसि नथा करे सघूं, पुलिस जॾहिं ईंदी पाण उहा रिसीव करे माइटनि खे ॾींदी। तव्हांजी ज़बानी मतिलबु हे आम लाश कोन्हे जंहिंजे करे माना वधीक कंडीशन ख़राब थी सघे थी, बाक़ी जेकॾहिं हूअं घणा ॾींहं रखी सघिजे घणो टाइम लॻंदो त उहो अंदेशो आहे न, हिकिड़ो त पंहिंजी जाइ ते नेचुरल डेथ न आहे, हीअ हिकिड़ो पुलिस मुक़ाबले जी डेड बॉडी आहे, त बहितर आहे त थी वञे जल्दी त बहितर आहे।